जबरदस्त पाकिस्तान जवान जी ना थर फेस्टिवल जारी है। अॼो को जेकासे ॿियो ॾींहुं आहे। ॿिए ॾींहं ते मेले में जेकासे हिते थर जा जेके माण्हू आहिनि, अक्सर जेके शागिर्द आहिनि, उन्हनि जी तमामु घणी रश नज़र अचे थी। हिन वक़्तु जेकॾहिं असां ॾेखारींदासीं पंहिंजे नाज़रीन खे त हीअ जेका थर जे हुनर जा जेके स्टॉल लॻल आहिनि ऐं थर जी जेका आवाम आहे, थोरे शागिर्द आहिनि, शहरी आहिनि, उन्हनि जो जेको से तवजा जेका आहे उहा सॼी हुनरनि जो जेको स्टॉल आहे उन ते जेका से नज़र अचे थी। ऐं चवण जो मक़सदु त थर में हिन वक़्तु जेका से थरी जेके हुनर आहिनि उनजा मुख़्तलिफ़ जेके क़िस्म आहिनि उहे नुमाइश जे लाइ रखिया विया आहिनि। उन जे करे हितां जा जेके रहवासी आहिनि उहे स्टॉलनि ते जेका से नज़र अचनि था। हिते जेका थरी जेके स्टॉल आहिनि उहे लॻल आहिनि, उन में जेका से थर जा जेके हुनर आहिनि, पुराणियूं जेके शयूं आहिनि, सक़ाफ़ती जेके हिन वक़्तु जेका से उहे शयूं ऐं उहो हुनर जेका से ज़वाल पज़ीर थींदो वञे पियो। उन हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त हीउ मेलो हिन में जेका से थर जे जेके हुनर खे जेका पज़ीराई मिले पई। असां हिते मौजूदु जेके से शागिर्द आहिनि, थोरे स्टॉल ते घुमण ईंदड़ थरी आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू मेले खे कीअं था ॾिसनि। जॾहिं हीउ माहौल आहे, माण्हू डिप्रेशन जो शिकार आहे, उते मेला ख़ुशियुनि जो इंजान आहिनि, मेला लॻणु खपनि। हिते तमामु ॾाढो बहितरीनु लॻो ऐं ॾाढो मज़ो अची रहियो आहे, छो त हिते थरपारकर जो जेका कल्चर आहे उहो हिते ॾिसण लाइ मिले पियो। त अहिड़ा मेला जेके लॻाइण सां इहो थींदो, थर जो जेको कल्चर आहे उहो प्रोमोट थींदो। जीअं हिते हथरादू शालूं ठहनि थियूं, जंहिंजी कंहिंखे ख़बर बि न आहे, प्रिंटेड शालूं अचनि थियूं, उहे विकिरो थियनि थियूं। उनखां अलावा जेकॾहिं हिते थर में जेके हथरादू शालूं ठहनि पियूं उहे माण्हू वठनि था, उहे ॾाढो बहितरीनु आहिनि। ऐं उनखां अलावा जेके थर में कमु थिए पियो हैंडीक्राफ्ट्स जो या उनखां अलावा जेके बि कमु थियनि पिया उहे सभु हिते ऐं मेले में स्टॉल लॻाया विया आहिनि। ॾाढो तमामु बहितरीनु लॻो ऐं ॾाढो मज़ो अची रहियो आहे। मिठी ऐं छाछरो जे वेझनि वारनि ॻोठनि में कुल 100 खनि जेके औरतूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ी ट्रेनिंग ॾिनी आहे, जंहिं ट्रेनिंग जो नालो आहे फूड प्रोसेस एंड प्रिजर्वेशन। खाद खुराक खे कीअं मरहले वाइज़ जेको आहे तरतीब ॾेई ख़ुश्क कजे ऐं उनखे पैक करे ऐं पोइ मार्केट ताईं पहुचाइजे। उन सां थींदो छा, हिकिड़ो त असांजा जेके हितां जा थरपारकर जा जेके मक़ामी जेके खाद खुराक जा जेके शयूं आहिनि इहे प्रमोट थींदियूं, मार्केट ताईं वेंदियूं। उन सां हिकिड़ी त छा आहे त माण्हुनि जो कारोबार सुठो थी वेंदो। तरफ़ां असां हिते कैप कोविड जो हिकिड़ो स्टॉल लॻायो आहे, जंहिंमें असां 3 डिस्ट्रिक्ट्स जी नुमाइंदगी करियूं पिया। डिस्ट्रिक्ट टंडोला आहे, टंडो मोहम्मद ख़ान ऐं हैदराबाद। असां 37 हेल्थ फैसिलिटीज़ खे कोविड जे हवाले सां डिसइंफेक्ट मटीरियल जेको आहे प्रोवाइड कयो आहे, जिन में ही हिते असां डिस्प्ले करे रहिया आहियूं। उन में फोगर मशीन आहे, स्प्रेइंग मशीन आहे, हीन जो केमिकल आहे, सैनिटाइज़र्स आहिनि, मास्क आहे, सर्जिकल मास्क आहे, ग्लव्स आहिनि, रीयूज़ेबल ग्लव्स आहिनि। ही स्प्रे मशीन आहे जेका आउटडोर लाइ इस्तेमालु थींदी आहे, जेके पब्लिक प्लेस ते असां जेको आहे न स्प्रे करे सघूं। इन खां अलावा डॉक्टरनि खे असां मास्क ॾिना आहिनि, सैनिटाइज़र्स ॾिना आहिनि। इन ते ई सॼो असांजो कोविड ते। इन खां अलावा असां अवेयरनेस बि ॾिनी आहे, डॉक्टर्स खे ट्रेनिंग्स बि ॾियारी आहे त ही वधीक माना जीअं ॼाण थी सघे न कोविड जी। त इन स्टॉल जो लॻाइण जो असांजो मक़सदु इहो हो ताकी ख़बर पवे त थरदीप न सिर्फ़ु एग्रीकल्चर ते ऐं ट्रेडिशनल शयुनि ते पर बल्कि जेको आहे सो हेल्थ ते भी कम करे। प्रोग्राम में हमने बहुत सारी चीज़ें सीखी, जैसे कि यहाँ पर हमारी स्पीचेस हो रही हैं, टैब्लोज हो रहे हैं और बहुत सारे बच्चे पूरे थर से यहाँ पर पार्टिसिपेट होने के लिए आए हैं। ये बहुत अच्छा मौका है कि किस तरह से हम अपने कल्चर को प्रमोट कर सकते हैं। हमारे यहाँ पर जो चीज़ें हैं थर पारकर में उनका हुनर है उसे प्रमोट कर सकते हैं और ये बेहतरीन हमारे प्लेटफॉर्म मिला हुआ है हमें जहाँ पर हम ये काम कर रहे हैं। हमें बहुत मज़ा आया। बहुत सारे ऐसे फेस्टिवल होते हैं, हर साल होता है और यहाँ पे इस बार भी यही फेस्टिवल हुआ है। बहुत अलग अलग तरह के स्टॉल लगे हुए हैं जहाँ से लोग बहुत सारी नॉलेज हासिल कर सकते हैं। मूंखे ये ॾिसी तमामु घणी ख़ुशी थिए थी त डीसी साहब असांजे थर में हिकु फेस्टिवल लॻायो आहे ऐं मां बि हिन में हिसो वठियो आहे। मुंहिंजी तकरीर हुई ढाटकी में जंहिं मुंहिंजे थर जे बारे में ॿुधायो त असांजे थर केॾो न ख़ूबसूरत आहे ऐं असां थर में एतिरियूं चीज़ूं आहिनि, एतिरियूं सारी ख़ूबसूरत जॻहियूं आहिनि जो मूं पंहिंजी स्पीच में ॿुधायो। जेके बि इदारा हिन हवाले सां कमु कनि था हथ जे हुनर जे हवाले सां उन्हनि खे हिकिड़ी दरख़्वास्त बि आहे त जेके बि असांजूं भेनरूं वधियूं ॿाराड़ी में जेके हथ जे हुनर जो कमु कनि थियूं हुननि जा लिंकेजिस कराया वञनि। हैदराबाद, कराची, इस्लामाबाद जा एॾा फेस्टिवल थियनि था
त उते अहिड़ा जेको आहिनि त स्टॉल लॻाया वञनि ताकी उन्हनि खे सुठी अॻिते छो महिनत कनि थियूं उन्हनि खे सुठी जेका आहे रक़म जेका आहे उहा मिले। थर फेस्टिवल में मौजूदु हुआसीं। हिते जेके से घुमण ईंदड़ जेके नौजवान आहिनि, शहरी आहिनि, थोरे शागिर्द आहिनि, उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। थर जो मेलो, थर फेस्टिवल जंहिंखे थर बदिलाईंदो पाकिस्तान जे उनवान हेठि जेका से मुनक़द कयो वियो आहे। ॿियो ॾींहुं अॼु मेले जो आहे। सुभाणे जेका से आख़िरी ॾींहुं आहे उहे मेले जूं जेके तक़रीबूं आहिनि उहे जारी रहंदियूं। उनमें जेके ख़ासि महिमान तौरु इम्कान आहे त सम्झो वॾो वज़ीर जेका उनमें शामिलु थींदो। हिन वक़्तु जेके स्टॉल लॻल आहिनि तव्हां बैकग्राउंड में जेके ॾिसंदो त थर जी जेका सक़ाफ़त आहे उहे निखरी निर्वाल थी वई आहे। हिते जेका से मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके स्टॉल लॻल आहिनि उते माण्हुनि जेका रश आहे उहा नज़र अचे थी। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, मिठी थरपारकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।